नाज़रीन हिकु भेरो वरी भलीकार असांजी गुफ़्तगू जारी आहे। अॼोको जेको असांजो किरदारु आहे जंहिंसां असांजी मुलाक़ात आहे उहा सामी मेमण साहब जी। साईं तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿोल कंटिन्यू कयो। हा, मूं इहा ॻाल्हि कई पिए त पंहिंजो उन दौरान जॾहिं मूं ॾिठो त गुज़ारो नथो थिए ऐं नंढड़ा ॿार आहिनि, उहे पढ़ाई जो मसइलो आहे, उनजी सिहत जो मसइलो आहे, पोइ वरी मूं अम्मा सां सलाह कई त मूंखे का नौकिरी वोकिरी ॻोल्हणु खपे ऐं उहा कोशिशि कयां, पर उन लाइ किरायो भाड़ो ऐं सॼियूं शयूं खपनि। पोइ अम्मा जेके बाबा खां या माइटनि खां जेके ॿ रुपया मिलंदा हुआ त उहो वरी संभाले की उन रखिया वाला छा, पोइ वीचारी चवंदी हुई त भई तूं वञ भले ऐं वञी नौकिरी वोकिरी ॻोल्ह, वञी नौकिरी कर। पोइ आउं हिते आयुसि पुछा करे हिते स्टील मिल में। हुते असां वटि सिजावल में हिकिड़ो दोस्त रहंदो हो जंहिंजा वास्ता हुआ। पोइ हिते स्टील मिल में आयासीं हिते, ऐं स्टील मिल जा जेके ऑफिसर हो उन सां मुलाक़ात जे लाइ असांखे डिफेंस वञिणो पियो। ऐं मूंखे यादि आहे त उहा राति असां फुटपाथ ते हुन ऐं मूं सुम्ही गुज़ारी, जो हुन वटि पैसा बि कोन हुआ, मूं वटि पैसा बि कोन हुआ। पोइ असां हुते फुटपाथ ते सुता हुआसीं। सुबुह जो हुतां वरी नलको जेको लॻियलु आहे होटल ते, उतां नलके ते हथ मुंहुं धोई वरी असीं आयासीं जेको आहे स्टील मिल। स्टील मिल में कागज़ जमा करायासीं। जमा करण खां पोइ उते ट्रेनिंग में मूंखे सिलेक्ट कयो वियो ऐं ट्रेनिंग में उहो मूं मुकमल कई। ऐं लॻभॻि 1982 जो दौरु आहे त परमानेंट ड्यूटी मुंहिंजी मिली। ऐं जीअं मूंखे परमानेंट ड्यूटी मिली त मूं तक़रीबन हिकिड़े महीने जे अंदरि शादी कई। ऐं उहा शादी मूं ॿिए शहर मां कई। ऐं उनखां पोइ ज़िंदगी जो हिकिड़ो इंतिहाई ज़िमेदाराना दौरु शुरू थियो आहे। सही। ऐं स्टील मिल मां जेको मूंखे मिलंदो हो पघार, त उहो पघार जेको आहे उहो सिधो आउं वञी मुंहिंजे वालिद साहब खे हथ में ॾींदो हुउसि। अच्छा, उन दौर में छा पघार हो तव्हांजो? पघार उन वक़्तु असांजी जेका शुरू थी उहा हुई 5000 रुपया। अच्छा, 5000। इहो कहिड़ो दौरु आहे? इहो 82 दौरु आहे। 82 जो दौरु आहे। 5000 तमामु वॾा आहे। हा, पंहिंजो स्टील मिल जी सुठी पघार हुई। सहूलियतूं हुयूं, बस खणी वेंदी हुई ठटे ताईं, ऐं पोइ उतां जा चढ़ी वेंदो हुउसि सिजावल, उते राति रही सुबुह सवेर वरी उथंदो हुउसि, सुबुह 6 वारी बस पकिड़े वरी ठटे वेंदो हुउसि। ठटे मां वरी पोइ जेका बस ईंदी हुन में चढ़ी वेंदो हुउसि। पहिरीं पघार जीअं तव्हां उतां वरिती ऐं उहा तव्हांखे तव्हांजे हथ में मिली, तव्हां छा महसूसु कयो? ज़ाहिर आहे हेतिरियूं तकलीफ़ूं, हेॾा ॾुख, वरी 5000 उन दौर में। साईं ॻाल्हि इहा त इहो जंहिं माण्हू खे औलाद न थींदो आहे सालनि जा साल, ऐं जॾहिं उनखे ख़ुशख़बरी मिले त तोखे औलाद थियण वारो आहे, या जॾहिं उनखे औलाद जनमु वठंदो आहे, भले इन जेतिरी ख़ुशी मूंखे थी। वाह। जॾहिं मूंखे पघार पहिरीं मिली तॾहिं इहा पैसा मुंहिंजा आहिनि, मूंखे एतबार न हो त इहे मुंहिंजा ई आहिनि, मूंखे खपाइणा आहिनि, मुंहिंजी मर्ज़ी आहे कीअं खपनि। वाह वाह। पर उन्हनि पैसनि ते मूं पंहिंजो हक़ इन करे न सम्झो त इहे पैसा मुंहिंजे वालिद साहब जा आहिनि, ऐं जंहिं मूं ते हेॾी महिनत कई आहे, ऐं पंहिंजो मुंहिंजी वालिदा जा आहिनि जंहिं मूं ते इहो कयो आहे। अच्छा, माफ़ु कजो, इनखे वरी कंटिन्यू कंदासीं। तालीम तव्हां केतिरी कई? तालीम मूं उतां इंटर कई ऐं पोइ वरी सिंध यूनिवर्सिटी मां मूं BA कई। अच्छा, हाणे पाणी ॻाल्हि त पोइ वरी जेको आहे सो उहो पैसा आऊं खणी पंहिंजे वालिद साहब ॾांहुं वियुसि, उनखे उहे पैसा ॾिना। पोइ वालिद साहब पहिरियों भेरो मूंखे भाकुर पाता। अच्छा। छो त इन नज़र में आऊं, बाबा जे नज़र में आऊं पहिरियों दफ़ो लाइक़ु करार ॾिनो वियो। अच्छा। मूं सॼी ज़िंदगी नालाइक़, हूअं नालाइक़, कम वारो न, भॼी वञणु, कमु चोर, ऐं हूअं बि इहो फितरी अमल आहे त औलाद में वालिदनि जी के उमेदूं हूंदियूं आहिनि। सही ॻाल्हि आहे। हुनखे पाले वॾो कंदा आहिनि ऐं उनखे ख़्यालु ईअं हूंदो आहे त हाणे हीउ कमाए, पर जेकॾहिं हुन कमाइण में 10 ॾींहं देरि कई त पोइ उहो ऑटोमेटिक सम्झो वेंदो आहे त हीउ छो कंहिं कम जो कोन्हे। कम जो न आहे। ठीकु आहे। सो वरी बाबा, पोइ अम्मा जूं दुआऊं, पोइ फलाणो हिते सॼो मामला हलिया। अच्छा, इन दौरान ज़िंदगी जो हिकिड़ो स्टेप चेंज थिए थो त मूं खे उन वक़्त जो जेको तमामु मशहूरु सियासी अॻुवाण हो उहो रसूल बख़्श पली जो। अच्छा। असां वटि तमामु वॾो मशहूरु हो, तमामु। ऐं उन जो किताबु मूं पढ़ियो, सुबुह थींदो, पहिरियों मुंहिंजो किताबु जेको हो, अच्छा, उहो सुबुह थींदो हो, जंहिंखे मूं 10 खां 12 भेरा पढ़ियो। अच्छा। एॾो मूंखे वणियो किताबु, ऐं एॾो मूंखे थींदो जो पली साहिब खे सुञाणंदो कोन हुउसि, न की मुंहिंजो ॾिठल हो, पर उहो किताबु मूं 10-12 दफ़ा पढ़ियो, ऐं पोइ मूंखे पली साहिब सां इश्क़ थी वियो। जी।
ऐं एतिरो इश्क थी वियो जो मूं चयो त पली साहिब सां कंहिं बि हालत में हिकिड़ो भेरो मिलणो आहे। अच्छा। पोइ मूं उते जे दोस्त जेके अवामी तहरीक में कोन हुउसि उन दौरान, पर पोइ मूं अवामी तहरीक जा दोस्त ॻोल्हिया सिजावल शहर में। पोइ उते दोस्त मूंखे मिलिया अवामी। अच्छा, नौकिरी खां अॻु जी ॻाल्हि आहे? हा, नौकिरी खां अॻु जी ॻाल्हि। अच्छा। नौकिरी खां बिल्कुलु अॻु जी ॻाल्हि आहे त पंहिंजो उते अवामी तहरीक जा दोस्त जेके मूंखे सिजाल मिलिया उनखे मूं चयो यार मूंखे पली साहिब सां मिलणो आहे, मूंखे महिरबानी करे मूंखे मिलायो। उन्हनि हा कई पर मूंसां उन्हनि मिलायो कोन। अच्छा। पोइ ओचितो हिकिड़ो पोस्ट। कहिड़ो दौर? आउं सम्झां थो इहो शायदि 80 जो दौरु आहे। अच्छा। हा, 80 हा 80 जो दौरु आहे। छा मूंखे डेट यादि कोन्हे, मां आई डोंट नो। सही। पर इहो आहे अहिड़ो को दौरु अञा शुरूआती अवामी तहरीक जे माना जे ठहिण जा ॾींहं आहिनि अञा, मतिलबु। अच्छा। ठही चुकी आहे हाणे एक्टिविटी करे बि, ख़ासि तौर ते हारी तहरीक जे हवाले सां। हा, पोइ इहो दौरु पोइ 73 आहे 74 आहे मूंखे यादि आहिनि, कोन्हे भेट मूंखे यादि कोन रहंदियूं आहिनि। बिल्कुलु। सो मूं हुनखे चयो पर हुन मूंखे मिलायो कोन। हिकु ॾींहुं मूं भित ते पोस्टर लिखियो, उन में लिखियो पियो हारी कॉन्फ्रेंस ऐं बठोरे में ऐं फलाणी तारीख़ फलाणे ते ऐं महिमान ख़ासि रसूल बख्श पली जो। अच्छा। मूं उन ॾींहुं खां तयारी शुरू कई, अम्मा खां वजाद वरिती ऐं पोइ वरी सॼा पैसा हुन खां वठी ॿियो टियों हू अवामी तहरीक दोस्त में ॻोल्हींदो त कीअं वेंदा, छा ते वेंदा, हेॾा होॾा करे। पोइ बहरहाल हणी कीअं बि करे आउं हुन कॉन्फ्रेंस में पहुतुसि। वाह। अच्छा, कॉन्फ्रेंस में उते पहुतुसि ऐं पंहिंजो स्टेज हो हुनजे बिल्कुलु अॻियां जेको सो सभिनी खे चीरींदो हटाईंदो, ईअं अॻियां वेही रहियसि पली साहिब खे दिलि भरे आउं ॾिसी सघां पंहिंजे महबूब खे त उहो कहिड़ो आहे जंहिं हिन जहिड़ो किताबु लिखियो आहे, एॾो ज़बरदस्तु किताबु आहे। जेको किताबु छा आहे, उहो सॼो असांजे दर्दनि जी कहाणियूं हुयूं, वॾेरनि जे ख़िलाफ़ु ज़बरदस्त क़िस्म जो हुन ऑपरेशन कयो हो, वॾेर खे निज़ाम जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो, इन करे हू पली साहिबु मुंहिंजो महबूब हो, उनखे मूंखे ॾिसणो हो। सो आउं अॻी सीट ते वेठो हुउसि त जांचियो पियो ॾिसां हेॾां होॾां इहो त किथे आहे, वरी पोयां निहारियां हेॾे होॾे निहारियां, पर मूंखे नज़र न आयो पली साहिबु। त ओचितो ऐलान थियो त हाणे जलसो शुरू करियूं था ऐं मोहतरम रसूल बख्श पली जे साहिब खे गुज़ारिश था करियूं त स्टेज ते अचे। त पली साहिबु उथियो त उहो मुंहिंजे पासे में वेठो। अच्छा। ऐं पासे में वेठो हुजे, उथियो त मूं उन वक़्तु सन्हड़ो हो, मतिलबु। बिल्कुलु। हा। ऐं मुंहिंजो जीअं त ॾिठल ई कोन हो, मतिलबु सही उनजी कोन हुई शइ शिकिल मूंखे शुभी, या उन तस्वीरूं ईंदियूं बि हूंदियूं त मूंखे ख़बर कान्हे त कहिड़ो आहे। सो बहरहाल उहो जो पासे मां उथियो त मुंहिंजी दिलि जी धड़कन तमामु घणी तेज़ थी वई ऐं पहिरियों दफ़ो माना मूंखे ख़ुदा यादि आयो, केॾो महिरबानी आहे। जॾहिं दिलि में का शइ घुरबी आहे त उहो एॾो वेझो आणे छॾींदो आहे छा उन शयुनि खे। पली साहिबु उथियो, उनजो मूंखे हलणु वणियो, उनजो मूंखे वेहणु वणियो, छो त उहो महबूब हो मुंहिंजो। ऐं महबूब जेको आहे हुन में केॾियूं बि ऐब हुजनि पर उहो दुनिया जो ख़ूबसूरत तरीन शख़्स हूंदो आहे ऐं पली साहिबु रियली ख़ूबसूरत हो बि। सो पर उहो जॾहिं स्टेज ते वेठो, पोइ आख़िर ताईं जलसे ख़तमु थियण ताईं आउं पली साहिब खे ई ॾिसंदो रहियुसि। पोइ उनजी तक़रीर जेका मूं ॿुधी उहो मूंखे सुबुह थियण खां पोइ वधीक वणी किताब खां। उन दौरान जेको आहे सो साल 2-3 खां पोइ शायदि मूंखे स्टील मिल में नौकिरी मिली। मूं अवामी तहरीक 1982 में हिते अची स्टील मिल में जॉइन कई बाक़ाइदा। त मीर अब्बास टालपुर बदीन वारो, मामद ख़ान जरवार जुॾे वारो ऐं इक़बाल जरवार ऐं ॿिया दोस्त हिते स्टील मिल में हूंदा हुआ जंहिंजो वास्तो अवामी तहरीक सां हो। मीर अब्बास हाणे जेको आहे पीपल्स पार्टी जो लीडर आहे वॾो, पर उहो जेको आहे उनखे जेका सुती पियल आहे उहा अवामी तहरीक जी आहे ऐं उहो असीं गॾु हूंदा हुआसीं, उथंदा वेंदा गॾु हुआसीं, तमामु घाटा दोस्त हुआसीं। अवामी तहरीक सां गॾु जॉइन कई हिते, उहा हुनजो सुजाॻबाई तहरीक सां जॉइन हुई, उहा असां हुते कई। पोइ उतां असां मूं बाज़ाब्ता तौर ते अवामी तहरीक जॉइन कई ऐं मूं पंहिंजे कम जी शुरूआति कई स्टील मिल खां। अच्छा। त जेको सियासी दौरु वरी मुंहिंजी ज़िंदगी जो जेको ॿियो दौरु रहियो आहे उहो बुनियादी तौरु सियासी दौरु रहियो आहे। अच्छा। मथां 83 अची वई ऐं 83 वारी जदोजहद जेका आहे उन में फाज़िल साहब जी वेझा थियासीं, फाज़िल साहब खे ॿुधोसीं ऐं हे घघर जा इलाइक़ा हुआ ऐं आउं पंहिंजा ॿार वठी तक़रीबन उन दौरान अञा स्टील टाउन में शिफ्ट कोन थियो, मूं घर बुक कराए छॾियो। अच्छा। 83 जदोजहद अची वई हुई। हुन घघर में जेके देवी जा वण आहिनि
उन्हनि में हेठां मीटिंगूं कंदा हुआसीं सुबुह जो कंहिंखे गिरफ़्तारी ॾियणी आहे कीअं आहे उहा सॼी आहे। उन में इहो फ़ैसिलो थियो त पंहिंजो ख़ासि तौर ते अली महमूद बलोच, अली मोहम्मद बलोच, ग़ुलाम अहमद कुरैशी ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि खे हुतां रीगल चौक ते उठ ते चढ़ी उनखे गिरफ़्तारी ॾियणी आहे। उन बि फ़ैसिला थिया ऐं पोइ बाक़ी दोस्तनि खे शाबाश आहे, पंहिंजी कमिटमेंट आहे, हिकिड़ो दौरु आहे जंहिंखे यादि करणु खपे। त उन्हनि उठ ते अली मोहम्मद को यादि आहे, अली मोहम्मद महमूद ऐं ॿिया दोस्त उन्हनि उहो पुलिस रीगल चौक खे एतिरो घेरो करे वई हुई जो उनखे ख़बर आहे त अॼु अवामी तहरीक खे गिरफ़्तारी ॾियणी आहे। अवामी तहरीक 83 मूवमेंट में एॾो वॾो नालो पैदा कयो जो ख़ुदि BBC बि उन ते तबसरा कया हुआ। सो असीं सभु हुते मौजूदु हुआसीं, के होटलनि ते, के दुकाननि ते अॾा हूंदा आहियूं। पोइ ओचितो जीअं तइ थियल हो तीअं जेको आहे सो जेकॾहिं असां चयो त पुलिस न हूंदी त पाण नारा हणंदा ऐं पुलिस हुनखे डोड़ींदा, पुलिस वारा गिरफ़्तारी ॾियनि ऐं हाणे कहिड़ो मसइलो आहे। पर जॾहिं पुलिस वारा हुते तमामु घणा थिया त पोइ इन एमरजेंसी इहो तइ थियो त उठ वठिणो आहे। अच्छा, उठ ते गिरफ़्तारी ॾियणी आहे त पुलिस पहुची न सघे ऐं माण्हुनि ताईं मैसेज वञे त असीं नफ़रत था करियूं जा खां ऐं नफ़रत था करियूं हुन खां मार्शल लॉ खां, जमहूरियत जा क़ाइल आहियूं। पोइ अली मोहम्मद जेको आहे, महमूद जेको आहे या ॿिया दोस्त हुआ, उहे ओचितो ई ओचितो रीगल चौक जे घिटी जी पोयां जेका घिटी आहे उतां उठ ते नमूदार थिया। वाह, ऐं वाह जो मंज़र हो। ऐं जेकॾहिं उनजी झंडा हथ में ऐं उहो जेकॾहिं वीडियो हुजे हा तव्हां ॾिसो आहे त तव्हांखे वॾो मज़ो अचे हा। त उहो नारा हणंदा मथे उन वक़्तु अली मोहम्मद जी ॾाढी बि कारी हुई, अञा नौजवान अथव जेको आहे तो नारा अली मोहम्मद कराची। बहरहाल पोइ पुलिस वारा हू उठ डोड़ण ते, पुलिस वारा पोयां डोड़ण ते वठां बहरहाल हुनखे वञी मोहर झले अली मोहम्मद खे हुनखे गिरफ़्तारी कयूं त 83 में इहा थी। इन दौरान जेको आहे उहो पार्टी जेको आहे सो का ज़िमेदारी मूं ते रखी पोइ वरी आऊं सजावल मोटी वियुसि। ईद जो ॾींहुं अची वियो, ईद हुई मूंखे यादि आहे। हाणे ईद नमाज़ में इहो तइ थियणो त नमाज़ पढ़ी ऐं पोइ वरी रैली कढणी हुई ऐं उन में कुता ऐं गॾा 8-10 हिननि दोस्तनि झलिया हुआ। उन्हनि कुतनि ऐं गॾनि ते जनरल ज़ियाउल हक़ लिखियो वियो हो। उन्हनि खे छॾिणो हो, उनखे लठियूं हणियूं ऐं उनखे छॾिणो हो। उहे बि उन्हनि वटि हुया ऐं ॿियो रैली बि कढणी हुई, पुलिस तमामु घणी हुई। सो पोइ हुते नमाज़ पढ़ीसीं ईद जी पढ़ी। पोइ जेके दोस्त हुआ जन अहिड़ा दोस्त मूं अवामी तहरीक ॾिठा जन कॾहिं ज़िंदगी में नमाज़ कोन पढ़ी, उहे बि उन नमाज़ में हुआ। सो नमाज़ में ते पोइ ॿाहिरि निकितासीं, ॿाहिरि निकिरी ऐं नारो लॻो, सभु गॾु थियासीं, पुलिस पहुची वई ऐं इन दौरान गॾनि खे लठियूं लॻियूं ऐं गॾनि हिंगणु शुरू कयो, कुतनि रड़ियूं करणु शुरू कयूं ज़िया। पोइ पुलिस वारा हिकिड़ा गॾनि जे पोयां दौड़िया, हिकिड़ा कुतनि जे पोयां दौड़िया त पकड़जनि ज़िया पियो वञे। सो पोइ वरी असां उते हुआसीं। इन दौरान उते को पुलिस वारो ऑफिसर आहे, उहो अलाए केरु हुयो, उन जेको आहे सो असांजे कंहिं दोस्त खे चमाट हई हुई, मूंखे यादि अॼु ॾींहुं ताईं। उहा उन पुलिस वारे खे गले मां झले वरी मूं चमाटूं हयूं 2 ज़ोर सां। अच्छा, ज़ोर सां चमाटूं हयूं, चमाटूं हणी हुनखे केराए वञी किरियो परे। पोइ हुन मां कुझु दोस्त गिरफ़्तार थिया ऐं आऊं गिरफ़्तारी ॾियण खां बची वियुसि। अच्छा, मूंखे चयो त भॼी जान छॾाइजे, तव्हांखे गिरफ़्तार थियणो ई न आहे। कुझु दोस्त जेकॾहिं गिरफ़्तार थींदो त इहा पार्टी जे ज़ाब्तनि जी भनकड़ी आहे। त इन करे मूंखे गिरफ़्तार न थियणो, इन करे मूं लतूं ॿतूं हणियूं पुलिस वारनि खे ऐं भॼी वियुसि। पर पोइ आयुसि घर आयुसि, उतां जेको आहे सो मूंखे दोस्तनि चयो त तव्हांखे फौरी तौर ते इहा पंहिंजो सजावल कॉलोनी मां निकिरणु खपे। अच्छा, पोइ आउं पहिरियों दफ़ो पंहिंजा एमरजेंसी में पंहिंजा बच्चा वठी, ॿार वठी, मूं शादी करे चुको हुउसि, ॿार वठी आउं जेको आहे सो शिफ्ट थी वियसि स्टील टाउन में, वरितलो घर अॻे बुक थियल हो, उते शिफ्ट थी वियसि। ऐं पोइ वरी हिते एक्टिविटीज़ कईसीं, हिते सरगर्मी कईसीं तमामु घणी। ऐं हिते अवामी तहरीक जो आउं हिते सदर बि रहियोसि, जनरल सेक्रेटरी बि रहियोसि ऐं नवां आइडिया, नवां ख़्याल हिते रखियासीं। कादर बिरोही उन दौर में गॾु हूंदो हो असां सां, उहो बि उहिदेदार हो, उहो बि सदर हो, शायदि जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते हो। असां गॾु रैलीज़ कढियूं ऐं असां पंहिंजा हितां आइडियाज़ शेयर कया। मलीर जे ॿाहिराणी में अवामी तहरीक खे तमामु घणो असां ऑर्गनाइज़ कयो, पखिड़ियो, हर ॻोठ में यूनिट क़ाइमु कयासीं ऐं जेके बि जदोजहदूं उहे कयोसीं। TV वञी टोड़ियूंसीं जेका उन वक़्तु रियाज़ जी चमचागिरी कंदी हुई। उनखां पोइ ॾिस थियो पार्टी तमामु घणी मज़बूत उते थी
ऐं इहे सॼा अहिड़ा मामला हुआ। इन में दौरान स्टील मिल में बि मज़दूर तहरीक जे हवाले सां तमामु घणी सरगर्मी रही ऐं पहिरियों भेरो हिते जेसन पोरिस संगत जे नाले सां ऑर्गनाइज़ेशन हुई ऐं उहो असांजे सख़्तु मुखालिफ़ हुई। उहो जेसन जा दोस्त हूंदा असां पाण में बहस कंदे कंदे विड़ी वेंदा हुआसीं सफ़ा। त हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे त उते मीटिंग में वेठा हुआसीं त उते पंहिंजो जेसन वारनि जेको अलायंस ठहूं थिए क़ौम परस्त ऑर्गनाइज़ेशन्स जो हुन असांखे दावत हुई, उते वेठा हुआसीं त उते पंहिंजो मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो त मूं हुनखे ॻाल्हायो त भई क़ौमी तहरीक जेका आहे उहा संजीदा माण्हुनि जी जिदोजहद आहे ऐं इन में संजीदगी इख़्तियार करणु खपे ऐं कंहिं बि लोफर चोर ऐं धाड़ेल जो हिते कमु न आहे। ऐं जेकॾहिं कंहिं माण्हू थुला मतारा आहिनि, अखियूं वॾियूं आहिनि, शेपर वॾा आहिनि, मक़सदु इहो कोन्हे त उहो के हीरो हूंदा, उहो मुख़बर बि थी सघंदा। या मूं ॻाल्हि ॿोल कई, उन वक़्तु मुश्ताक शर साहिबु हूंदो हुते, तमामु वॾो लीडर हूंदो। उन वरी उन्हनि पंहिंजे जेसन जे कारकुन खे चयो त तव्हांखे हीउ जेको आहे सो धाड़ेल थो चए, अवामी तहरीक जो माण्हू उनखे चोर थो चए। उन मीटिंग में झेड़े जी पोज़ीशन थी वई। अच्छा। पर जीअं त उन वक़्तु असां हुनखे ॻाल्हि मञण खां इनकार कयो ऐं झेड़े लाइ हकार कयोसीं, तव्हां बिल्कुलु कंदासीं, पोइ झेड़ो न थियो। पर जेकर असीं डिजी माफ़ी वठूं त झेड़ो बि थी आहे, मोचड़ा बि खाऊं हा, पर असां इहो न कयो। त इलाही अहिड़ा हिते असां वटि जेके आहिनि से वाक़िया थिया। इन्हनि में दोस्तनि हिते 83 में गिरफ़्तारियूं ॾिनियूं, उनखां पोइ मुख़्तलिफ़ दौर बदिलिया ऐं पंहिंजो हिते सरगर्मियूं थियूं। इहे सियासी सरगर्मियुनि खां पोइ वरी मुंहिंजो हिकिड़ो दौरु वरी ॿियो शुरू थियो त मूं जे ज़हन में इहो ॻाल्हि आई त को अहिड़ो कमु कजे त पाण वरी ॻाल्हायूं था जेको तव्हांजो ॿियो दौरु शुरू थो थिए, हिते वठूं था मुख़्तसर साईं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे ऐं असांजो महिमान आहे सामी मेमण साहिबु, उन सां पंहिंजो गुफ़्तगू हलंदड़ आहे। हिते वठूं था मुख़्तसर साईं।